सिंधी टेलीफिल्म प्यार जो परणो। डायरेक्टर माशूक चाचड़ अमला चाचड़। असिस्टेंट डायरेक्टर जुमन सोरियाणी। प्रोड्यूसर अब्दुल लतीफ़ चाचड़ सईदल सोरियाणी। कैमरामैन वफा पपंदायो। एडिटर नादर अली चाचड़। जबारा तोखे तो चवंदो न नींगर भी नंढी जुम्मो भी घणो। तोखे ख़बर न आहे त बादल मुंहिंजो नाम आहे। जेकॾहिं हिकु चओ न त कचगोड़ कयो माण्हुनि जा हे वॾायो जे वसी पवा बादल जा हथ परे छॾियो। यानी बादल जी मोटी मरोड़े तव्हां कदमनि में बोल त मुंहिंजो नालो बि अमजद न आहे। मुंहिंजो नालो अमजद। अच्छा अजी तो कमाओ ओके समा पर्वत से राजो जो तुझे लाश के कुत्ते ने कावन को दिखाए तो मुझे नाम भी अमजद है। कभी थी कला नहीं बनाए तुझे सजा छाछो चलना कुछ छाछो ओरे बड़ी राती भैया ओरे बाबा साहब भला ये जिंदगी कैसी नहीं गुजारी दासे। हाँ सोटरे केमल आए हाँ बराबर इशायो अल्लाह वाह सही वाह मोर सिगारा घुमो था बाबा जी गणती न थो ता बुखा पो बाबे जी आलियत है। साल जो फसल तुझे तालीम में खर्च थे तो सोटरे अञा तू चवे तो मुझे बाबे जा ये हाल थिया आहिनि। अमजद तोखे त ख़बर आहे जॾहिं तुंहिंजो आवाज़ मुंहिंजे कननि ताईं पुॼंदो आहे त मूंखां सभु कुझु विसरी वेंदो आहे। गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो मुझो यार अचे थो सरदार अचे थो मुझो यार अचे थो सरदार अचे थो दिल धक धक धड़के थी प्यार थो अचे गुल गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो। अल्लाह ओ मुझा मालिक सब साजा क्यों बाबा बाबा देसी चाको नेके नाल को देख जगा ते मुझी जिंदगी बर्बाद थी वेंदी। मां के दूर जगह थले वञा दूर जगह थले वञा। बादल गाल ये आए अमजद शादी तो करे सराज तुझी मेहरबानी ॿुधाइण जी पर इन अंजू जी अॼु शादी न पर बर्बादी हूंदी बर्बादी। बादल मूंखे थोरी दाण मिली आहे त तूं ॻोठ जी लज में हथ विधा आहिनि। ओ यार पंहिंजो वठी आया से धमाके सां ओ यार पंहिंजो वठी आया से धमाके सां ढोल दमामन सां गुलनि जे गाननि सां ढोल दमामन सां चाचन में मामन सां तॾहिं दादा चवां पियो शहर वारियूं ये गित बित वारियूं न वठी अचो अॻे पोइ बि ॾिस पाण वारी सोच पटी थी न पंहिंजे घर जी इज़त त आहे न इहे भॼी त न वेंदी न। तव्हां ॿिन्ही छा सोचो त असां शादी करे जिंदगी ख़ुशीअ सां गुज़ारींदासीं। कोझा त हर कोई मारे थो पर सोनी शइ खे मारण जो मज़ो ई पंहिंजो आहे। गुनाह तव्हांखे थींदो मुंहिंजो छा वञे। आराम खां तोखे त ख़बर आहे
शिकार असांजो शौक़ु आहे शौक़ु मुझे मरण में अतर है ॾाढो मज़ो ईंदो